क़ौमी असेंबली जे स्पीकर हुकूमत ऐं मुखालिफ़ धुर में मीसाक पार्लियामेंट जी तजवीज़ पेश करे छॾी आहे। स्पीकर अयाज़ सादिक़े जो चवणु आहे त असांजी क़यादत पसंदि करे या न करे, छा असां पार्लियामेंटेरियन लाइ को चार्टर ऑफ पार्लियामेंट साइन नथा करे सघूं। क़ौमी असेंबली जो इजलास स्पीकर अयाज़ सादिक़े जी सदारत हेठि थियो। PTI जे मेंबरनि नारा लॻाया त संदन गिरफ़्तार मेंबरनि जा प्रोडक्शन ऑर्डर जारी कया वञनि। पीपल्स पार्टीअ जे MNA ख़ुर्शीद शाह चयो जेकॾहिं PTI मेंबर ॻाल्हाइण जी इजाज़त घुरनि था त खेनि ॻाल्हाइण ॾिनो वञे। स्पीकर अयाज़ सादिक़े चयो जेको वाक़ियो पेश आयो आहे उन जे तह ताईं पहुचण जी कोशिशि कंदुसि। जेको करे सघियुसि पए उहो मूं कयो आहे। सार्जेंट एट आर्म्स खे मुअतल कयो आहे। असांजी क़यादत वेहे या न वेहे, छा असां पार्लियामेंटेरियंस को चार्टर ऑफ पार्लियामेंट साइन नथा करे सघूं। इजलास खे ख़िताब कंदे बचा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो त सियासी इख़्तिलाफ़ जमहूरियत जो हुस्न आहिनि। चार्टर ऑफ डेमोक्रेसी पाकिस्तान जी जमहूरियत में उहा अॻु भराई हुई जंहिंजो पहिरियों भेरो ॿिनि वॾियुनि सियासी पार्टियुनि गॾिजी पार्लियामानी जमहूरियत खे अॻिते वधाइण जी सोच जो बुनियादु विधो। उन वक़्तु इख़्तिलाफ़ बि साम्हूं आया, पर असां 90 वारे ॾहाके तरफ़ न वियासीं जॾहिं त 2013 ईस्वीअ में धरणो हयो वियो त ऐवान में मौजूदु समूरियूं पार्टियूं हिकु थी वियूं। हुन चयो त पार्लियामेंट जी इमारत ते कब्ज़ो कयो वियो। पीपल्स पार्टी उन जज़्बे सां कमु कयो जंहिं तहत चार्टर ऑफ डेमोक्रेसीअ ते सयूं कयूं वयूं। नवाज़ शरीफ, आसिफ ज़रदारी, फरियाल टालपुर, मरियम नवाज़ समेत ॿियनि खे जेल में विधो वियो, पर हुननि ऐवान जे तक़दुस खे पायमाल करण लाइ कार्रवाई न कई वई। ख़्वाजा आसिफ चयो जेकॾहिं PTI बानी जेल में आहे त असांजी क़यादत बि जेल भोॻियो, पर असां अहिड़ो रवैयो अख़्तियार न कयो। तव्हां पंहिंजी क़यादत खे अदालतुनि मां आईन ऐं कानून मूजिबि आज़ादु करायो त उहा सभिनी खे क़बूल हूंदी ऐं कंहिंखे बि एतिराज़ न हूंदो। पर जेकॾहिं सिलसिलो उन तरफ़ वधियो जंहिं तरफ़ बिलावल भुट्टो ज़रदारी इशारो कयो आहे त पोइ इदारा मफलूज थी वेंदा। मैं को टिट फॉर टैट के हमारे प्रोडक्शन ऑर्डर नहीं इशू हुए, असद कैफ साहब ने इशू नहीं किए और आपको भी नहीं करने चाहिए। नहीं, ये नहीं होना चाहिए। उस दिन यहाँ जलसे में और जो लैंग्वेज चीफ मिनिस्टर KP ने इस्तेमाल की, अगर वो लैंग्वेज इस्तेमाल ना की होती तो ये वाक़या जो है ना होता। जब आप जमहूरियत की बुनियादों को जो है कमज़ोर करते हैं कि आप लश्कर लेके आएंगे, पंजाब के पे हमला आवर होंगे, ये इस किस्म की बातें जो हैं ये खुदकुशी के मुतरादिफ हैं। अगर परसों रात जो है को उसमें कोई लाइनें क्रॉस हुई, कोई लाइन क्रॉस हुई, तो उस दिन जलसे के अंदर तो कई लाइनें क्रॉस हो गई। क्या हम आएंगे और अडयाला जेल से उनको रिहा करवाएंगे? अगर ये सिलसिला चलता रहा तो ये मुल्क जो है, ये आइन जो है, ये अदारे जो हैं, ये मफलूज हो जाएंगे। नायब वज़ीर आज़म इसहाक डार क़ौमी असेंबली जे इजलास खे ख़िताब कंदे चयो त रेड लाइन क्रॉस करणु कंहिंजे बि हक़ में बहितर न आहे। हुकूमत तरफ़ां कमेटी जी तजवीज़ साराह जोॻो अमल आहे, पर असांखे इहो बि सोचणो पवंदो त जेको मुल्क 2017 ताईं दुनिया जी 24हीं वॾी मईशत हुओ, उहो दुनिया जी 47हीं मईशत कीअं बणियो। असांजो फ़र्ज़ु आहे त क़ौम खे हुन जा सबब ॿुधायूं। इजलास खे ख़िताब कंदे PTI जे चेयरमैन बैरिस्टर गौहर चयो त हिन पूरे वाक़िए जी जांच थियणु घुरिजे। असां भॼण वारा न आहियूं, पर माण्हुनि खे गुम न कयो वञे। PTI जे अॻवान अली मोहम्मद ख़ान चयो त टियों ॾींहुं गाॾियुनि में आया ऐं असांजे मेंबरनि खे खणी विया। उन मामले ते PPA ॿियनि पार्टियुनि ॻाल्हि कई। स्पीकर जे चैम्बर में IG इस्लामाबाद खे घुराए वियो। असां प्रोडक्शन ऑर्डर लाइ चयो त स्पीकर ज़बानी ऑर्डर जारी कया। क़ौमी असेंबली जे इजलास में वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ पार्लियामेंट जी कार्रवाई हलाइण लाइ क़ौमी असेंबली में 11 मेंबरनि ते ॿधल कमेटी जोड़ण जी करारदाद पेश कई, जेका गॾियल तौर मंज़ूर कई वई। Now I put the motion to the House. The question is that the motion as moved be adopted. All those in favor of the motion may say aye. All those against it may say no. I think ayes have it. Consequently, the motion is adopted unanimously.